मोरो भरसां डेपा जा लिंक रोड हंधा हंधा पटिजी वियो। रोड में खड़ा पवण सबबि रोड ते रोज़ हादसा मामूल बणिजी विया। इलाक़ेवासी सियासी समाजी धुरियुनि पारां रोड जे नाक़िस सूरत हाल ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब ते एहतजाजी बुख हड़ताली कैंप क़ाइम कई हुई। इन मौक़े ते फरीद ख़ान कलोड़े, अकबर संगरा, जसकम जे शाहनवाज़ सिंधी, मामू शाह बिन ॻाल्हाईंदे चयो त सालनि खां रोड जी मरम्मत न थी आहे। रोड जी मरम्मत लाइ 4 भेरा आयल पैसा कमरनि जे खीसनि में हलिया विया आहिनि। इलाक़ेवासी सुठी सफ़रनि सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। 30 सालनि खां वठी असांजो रोड मंज़ूर थियो आहे, वञी उजड़ियो पियो आहे, जेको कांदड़ा कॉलोनी खां देपार चढ़ हाणे इन में 3 साल थी विया आहिनि। मुसलसल इहे ठीका थियनि पिया था, टेंडर थियनि पिया था, वरी उहे पैसा खॼी पिया था वञनि। मनपसंद माण्हू पंहिंजे इलाइक़े में बि रोड पिया था ठाराइनि। असांजा उहे रोड उजड़िया पिया आहिनि। कई सौनि जी तादाद में असांजा इलाइक़े जा माण्हू माज़ूर थी चुका आहिनि। मुसलसल 20 सालनि खां ज़बून हालत में आहे। केतिरी इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं खोड़ माण्हू माज़ूर थी चुका आहिनि। हिन वक़्तु जेका रोड जी हालत आहे, आए ॾींहुं जेको आहे सो खुरूं पियूं थियनि ऐं असीं इहो हींअर घुर था कयूं आला अमलदारनि खां त असांजो देपार जा जेको रोड आहे उहो तामीर कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं को बि धाड़ो खुर या माण्हू एक्सीडेंट थियो या माज़ूर थियो त असीं प्राविंशियल इंजीनियर ते केस दाख़िल कंदासीं ऐं एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। सिंध हुकूमत रेवेन्यू जे सूबाई वज़ीर आला अख़्तियारनि खां मुताबिक़ कयो त फौरी तौर ते डेपा जा लिंक रोड ठाराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk